असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मत हबीबिहिल मुस्तफा वस्सलातु वस्सलामु अला हादी अस्सिरातिल हिकमत वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुका वन नुका व अस्हाबिहि उलुल करम वल इज्जत वस्सिद्क़ वस्सफा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुख्तसर टाइम जे अंदर इंतहाई स्पीड सां जामे कलाम रब्बे ज़ुल जलाल कलामे मुक़द्दस जे अंदर इरशाद फरमायो अल्लाह यज्तबी इलैहि मन यशा। मां रब जी मर्ज़ी आ। अल्लाह छा फरमायो? मां अल्लाह जी मर्ज़ी आ जंहिंखे क़बूल कयां। मां अल्लाह जी मर्ज़ी आ जंहिंखे आदम जो लक़ब ॾेई सफ़ीउल्लाह बनाया। मां ख़ुदा जी मर्ज़ी आ इब्राहीम खे ख़लीलुल्लाह बनाया। मां अल्लाह जी मर्ज़ी आ मूसा खे कलीमुल्लाह बनाया। मां रब जी मर्ज़ी आ पंहिंजे महबूब खे मुहम्मदुर रसूलुल्लाह बनाया। मां अल्लाह जी मर्ज़ी आ पंहिंजे महबूब खे इमामुल अंबिया बनाया। मां अल्लाह जी मर्ज़ी आ पंहिंजे महबूब खे सरदारुल अंबिया बनाया। मां अल्लाह जी मर्ज़ी आ पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि मां अबू बकर खे सिद्दीक़ जो लक़ब अता करे छॾियां, उमर खे फारूक आज़म बनाए छॾियां, उस्मान खे ज़िन्नूरैन बनाए छॾियां, अली खे हैदर क़र्रार बनाए छॾियां। मां ख़ुदा जी मर्ज़ी आ महबूब जे ग़ुलाम महबूब जे बचड़े अब्दुल क़ादिर जीलानी खे गौसुल आज़म जे लक़ब सां नवाज़े छॾियां। मां अल्लाह जी मर्ज़ी आ। ख़ुदा चवे तो मुझी मर्ज़ी आ या अल्लाह मुख्तसर खिताब या अल्लाह मर्ज़ी तो तुझी आ लेकिन कायनात जे अंदर या रब्बे ज़ुल जलाल ॾिठो वियो आ तो रब जे कुदरत खे तू खुदा चाहींदो आ या अल्लाह तुझी चाहत होंदी आ या अल्लाह तुझी मनशा होंदी आ या अल्लाह तुझी मर्ज़ी होंदी आ। जेको दुनिया जे अंदर जंहिं शख्स में तुझी सिफ़त मौजूद होंदी आ उहो तोखे ॾाढो प्यारो होंदो आ। या अल्लाह तुझी ज़ात सतारुल उयूब आ ऐबन जो ढकींदड़ आ लेकिन दुनिया जे अंदर वो तोखे ॾाढो प्यारो होंदो आ जेको इंसान जा ऐब ढकींदो आ। या अल्लाह तू गफ़ारुज़ ज़ुनूब आ, तू गुनाहन जो बख्शींदड़ आ लेकिन या अल्लाह दुनिया जे अंदर तोखे हो ॾाढो वणंदो आ जेको दुनिया में ॿिए खे उन जा गुनाह माफ़ कंदो आ। या अल्लाह जॾहिं इहो सभु कुझु तोखे वणंदो आ त करीम रब अॼु हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ बि तुंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में आ। या अल्लाह दुनिया जे अंदर असां ॾिठो आ त हिकु आशिक़ खे पंहिंजो महबूब ॾाढो वणंदो आ। मौला अॼु तूं बि ॿुधाए त तोखे पंहिंजो महबूब केतिरो तो वणे। या अल्लाह जॾहिं दुनिया जे अंदर हिकु आशिक़ खे पंहिंजो महबूब वणंदो आ त यकीनन मुंहिंजा मौला तोखे बि पंहिंजो महबूब वणंदो हूंदो। अल्लाह फरमाए तो बाना सवाल ॾाढो सुहिणो कयो अथई लेकिन मां अल्लाह जे कुदरत जे तरफ़ ज़रा गौर त कर, ज़रा सोच त कर, ज़रा इश्क जे निगाह सां त ॾिस। दुनिया जो वॾे में वॾो आशिक़, मसनूई आशिक़, वफ़ादार आशिक़ जंहिं बि क़िस्म जो हुजे पंहिंजे महबूब खे सिर्फ़ ॻाल्हि करे चवंदो आहे ओ मुंहिंजा महबूब हुकुम करे त ॾिस, ओ मुंहिंजा महबूब तू हुकुम करे त ॾिस। ॿियो सभु कुझु त छा पर आसमान मां तारा बि तुंहिंजे लाइ लाहे ॾेखारिया।
दुनिया जो आशिक पंहिंजे महबूब खे ईअं चवंदो आहे, लेकिन इन चवण में का बि सदाकत मौजूद कोन हूंदी आहे, छो त दुनिया जो आशिक जी ताक़त दुनिया ताईं महदूद हूंदी आहे। उहो अर्श ते पहुची करे पंहिंजे महबूब जे लाइ सितारनि खे लाहे कोन सघंदो आहे, लेकिन इश्क मां चई छॾींदो आहे, ऐं मुंहिंजा महबूब तूं हुकुम करे त ॾिस मां तुंहिंजे लाइ वेंदड़ सिज खे मोटाए छॾियां। रब ज़ुल जलाल फरमाईंदो आहे, ऐं मुंहिंजा बाना हिन दुनिया जे वॾे में वॾे आशिक हिकु दावा करे छॾी, जॾहिं त उहो पंहिंजे दावा में सचो बि न हुयो, जॾहिं त उनजी पंहिंजे दावा ते दस्तरस बि न हुई, लेकिन उन पंहिंजे मुहबत जो इज़हार कंदे पंहिंजे महबूब खे चई छॾियो, ऐं महबूब तूं हुकुम करे त ॾिस त मां तुंहिंजे लाइ आसमान मां कीअं सितारनि खे लाहियां। रब चवे थो, दुनिया जे महबूब दावा करे छॾी, मां ख़ुदा चूंकि ख़ालिक़ काइनात आहियां, मालिक काइनात आहियां, मां अल्लाह न इन दावा खे रुगी सच करे ॾेखारियो, लेकिन महबूब खे फरमायो, ओ महबूबा इन आंगुर जे इशारे खे करे त ॾिस दुनिया वारे कूड़ी दावा कई, मां तुंहिंजो हक़ीक़ी रब हक़ीक़ी आशिक दुनिया खे सच करे थो ॾेखारियां। हबीब आंगुर जो इशारो तूं ॾे, चंड खे टुकड़ा करे कदमनि में माथो लाहे वरी चंड खां पुछ, चंड तूं महबूब जे कदमनि में छो थो किरी? तूं महबूब जे कदमनि में, हो अल्लाह जो मोहब्बत आहे। हबीब इशारो कर त कदमनि में ॾियां। चंड खां पुछ, छो त आशिक ॻाल्हियूं कंदा आहिनि। चंड खां पुछ, ॾे ख़बर तूं हबीब जे कदमनि में छो थो किरी? चंड जवाब ॾींदो आहे, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे ज़ात खे रब्बे ज़ुल जलाल काइनात जे ज़र्रे ज़र्रे ला नबी बनाए मोकिलियो आहे। मां मुंहिंजे सिज जो बि नबी आहे, मां चंड जो बि नबी आहे। मूंखे ख़बर आहे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम तलवारुनि सां पंहिंजा सिर कटराए छॾींदा, उहे आशिक सॾाईंदा। छो न मां बि पंहिंजे महबूब जे आॾो आशिकनि में नाम लिख रहा, महबूब जा सहाबा तलवारुनि सां सिर कटराईंदा। मां अर्ज़ थो कयां हबीबा, मां चंड बि तो मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहियां। अॼु माॾे आंगुर खण त मां पंहिंजो पाण कटराए तो मुस्तफ़ा जे कदमनि में पेश करे ॾेखारियां। चंड जी बि तमन्ना, टाइम मुख़्तसिर आहे, बाक़ी मिंट बचा। चंड जी बि तमन्ना त मां पंहिंजे पाण खे कटराए पीरीअ जे कदमनि में रखां। पोइ जॾहिं ख़ुदा पंहिंजे मोहब्बत में कमी नथो करे, ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफ़ा वरी पंहिंजे मोहब्बत में कमी फरमाईंदो। ख़ुदा पंहिंजे महबूब सां प्यार कयो, महबूब मुस्तफ़ा वरी पंहिंजे महबूबनि सां ॻाल्हा पंहिंजे महबूबनि सां प्यार कयो। जंहिं वक़्त में महबूब सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रहमतुल्लाह ताला अलैह सोच त कर, नंढड़ो न थी, ज़रा गौर कर। इहा करामत रुगी लफ़्ज़नि जे हद ताईं कान्हे का त 12 महीननि जो ॿुॾल बेड़ो तारियो, लेकिन इहा हक़ीक़त खे हीअं कणी सम्झ त मुंहिंजो ख़ुदा काइनात जे अंदरि काइनात खे पंहिंजे महबूब जे आॾो नामुमकिनात जेका काइनात लाहे उनखे रब्बे ज़ुल जलाल मुमकिन बनाए काइनात खे ॾेखारे थो। ऐं काइनात वारो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे मुहब्बत जे लाइ मां अल्लाह चंड खे उन जो ताबे बनाए छॾियो, मां ख़ुदा सिज खे उन जो ताबे बनाए छॾियो। अलीअ जी निमाज़ हिकिड़ो बहानो हुई, अलीअ जी निमाज़ हिकिड़ो बहानो हुई। असुल हक़ीक़त छा हुई? असुल हक़ीक़त थोरो पोइते वञी हां, मूंखे टाइम मिले हां त तोखे तफ़सीलन अर्ज़ करे ॿुधायां हां। असुल हक़ीक़त छा हुई? असुल हक़ीक़त इहा हुई, जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम रब्बूबियत जी दावा करण वारे उन निमरूद खे चयो हो त तूं रब्बूबियत जी दावा थो करी, मुंहिंजो ख़ुदा त उहो आहे जेको मारींदो बि आहे, जियारींदो बि आहे। हुन हिकिड़े कैदीअ खे मारे बि छॾियो, हिकिड़े खे ज़िंदगी ॾेई छॾी। हुकुम थियो आहे इब्राहिम इन खे चयो त मुंहिंजो ख़ुदा त उहो आहे जेको मशरक़ खां सिज खे उभारींदो आहे, मग़रब में लाहींदो आहे। जेकॾहिं तूं ख़ुदाई जी दावा थो करी त लथल सिज खे वापसि करे ॾेखार। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम उन ख़ुदाई जे दावा कंदड़ जे आॾो इहो दलील पेश कयो, उन जी ॻाल्हि ख़तम थी वई। इन दलील खे पूरो न करे
सघियो पंहिंजी ॻाल्हि में कूड़ो थी वियो उहो त कूड़ो थी वियो जंहिं ख़ुदाईअ जी दावा कई लेकिन मुंहिंजे ख़ुदा बहानो थियो अलीउल मुर्तज़ा जे नमाज़ जो असुल में काइनात खे ॿुधाइणो हो ओ काइनात वारो जेके ख़ुदाईअ जी दावा कनि पिया उहे सिज खे मोटाए त न सघिया पर सोचे बि न सघिया लेकिन मां ख़ुदा जंहिं महबूब सां प्यार कंदो हा उन महबूब जे लाइ इहो हूंदो आहे पिरी रुॻी हथड़ा खणण तुंहिंजो कमु आहे सिज खे वापसि करणु मां ख़ुदा जो जेकॾहिं सिज खां पुछ सिज ॾे ख़बर तूं छो मोटी त सिज इहो ई जवाब थो ॾे त मां बि त महबूब मुस्तफ़ा जे उन ग़ुलामनि में शामिल हां मूंखे ख़बर आहे हबीब हीअं इशारो कंदा वण पाड़ूं पटिजी अचे कदमनि में किरंदा हबीब इशारो कंदा मुअल ॿहूं कलमा पढ़ी छॾींदियूं पोइ मां बि पंहिंजो ग़ुलामनि में नालो छो न लिखायां पिरी रुॻी इशारो त ॾेई ॾिस त ही सिज पंहिंजी जॻह छॾे कीअं थो अचे टे पहिरीं ते बि अज़ीज़ दोस्तो इश्क में सॼो बहानो थींदो आहे ख़ुदा जॾहिं चाहींदो आहे कंहिंखे वक़्तु मां अर्ज़ पे कयो त जॾहिं ख़ुदा पंहिंजे महबूब सां उन मुहबियत में का कमी कोन छॾी त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा बि का कमी कोन छॾी आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मुख़्तारे कुल महबूब मुस्तफ़ा मुख़्तारे कुल अल्लाह अकबर मुख़्तसिर टाइम खे ॾिसी करे मां ॾाढो टाइम जो पाबंद हूंदो हां बाक़ी 2 मिंट बचा आहिनि अॻियां क़ुर जूं आयतूं ईंदियूं इन्ना अअतैना कल कौसर जे मथां जेकॾहिं पूरो कलाक ॾिनो वञे त 1 कलाक जे अंदरि मां इन स्पीड सां इन्ना अअतैना कल कौसर ते ॻाल्हाए सघां थो ए दोस्तो अज़ीज़ो कल कौसर छा आहे अल ख़ैरु कुल्लुहु हर शइ जो ख़ैर कसीर मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बे ज़ुल जलाल अता कयो मुझा दोस्त अजीज़ खैर मोहताजी में न हुंदो पर मुख्तारी में हुंदो खैर मोहताजी में न हुंदो मुख्तारी में हुंदो मुझो मुस्तफ़ा मोहताज ना है मुझो मुस्तफ़ा मुख्तारे कुल्ला मुझे महबूब मुस्तफ़ा के रब्बे ज़ुल जलाल मुख्तारे कुल बनायो मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामन के मुख्तारे कुल बनायो जंहिंमां अब्दुल क़ादिर जीलानी हसनी हुसैनी जानबी पंहिंजो मट पाणा कायनात के ॿुधाए ॾेखारियो ओ कायनात वारो अब्दुल क़ादिर जीलानी उहो आहे जॾहिं अल्लाह जे दरबार में हथड़ा खणंदो आहे त रब 12 महीने जूं बुॾल बेड़ियूं बि तारे छॾींदो आहे त दोस्तो अल्लाह जो हिकिड़ो निज़ाम अदल आहे हिकिड़ो निज़ाम फज़ल आहे ॿई निज़ाम हक़ आहिनि निज़ाम अदल भी हक़ आहे निज़ाम फज़ल भी हक़ आहे निज़ाम अदल उन्हनि सां थींदो जेके वट ताराजू खणी तोर शुरू कंदा निज़ाम फज़ल उन्हनि सां थींदो जेके चवंदा या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए ज़िल्लत में हैं कुछ भी हैं लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में हैं हिकिड़ो आख़िरी मिंट बचो उन मिंट खे इन शेर जी नज़र करे पंहिंजी जॻह छॾियां छो त टाइम जी पाबंदी मुंहिंजे लाइ इंतहाई ज़रूरी आहे कहिड़ो शेर जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है अपने चेहरे को न छुपाना न मेरे आका अपने चेहरे को छुपाना न मेरे आका बाद मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है
बाद मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है। अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। रब्बे जुल जलाल कलाम मुक़द्दस कुरान करीम फुरकान हमीद जे अंदर इरशाद पांजे हबीब अला फरमायो फला व रब्बिक ओ महबूबा तुझे परवरदिगार जो कसम। ओ महबूबा तुझे परवरदिगार जो कसम करीम रब गालाइण महबूब सां है ज़ात तुझिया लेकिन कसम खेण जे वक्त में रब्बे जुल जलाल पंहिंजे ज़ाते वहदानियत खे हबीब मुस्तफ़ा जे निस्बत सां ॿुधाए रहियो आहे। ओ हबीबा तुझे परवरदिगार जो कसम तेसीं उहे ईमान वारा नथा थी सघनि जेसीं तो महबूब मुस्तफ़ा खे जो हाकिम तस्लीम न कर। या अल्लाह अजीब गाला मौला बादशाह भी सदी थो कपड़न खे चोधन चोधन चतन वारो भी बनाई थो। बादशाह भी चवी थो ट्रे ट्रे पत्थर पंहिंजे यार जे पेट खे भी बधराई थो। बादशाह भी चवी थो ताइफ जे मैदान में पत्थर भी पंहिंजे यार ते मुंहिंजा करीम रब गैरन जे हथां वसराई थो। इहा कहिड़ी बादशाही आ ओ करीम रब रब्बे जुल जलाल जवाब ॾींदो आ ओ इंसानो तव्हांखे कहिड़ी ख़बर मां पंहिंजे यार खे कहिड़ी बादशाही अता कई आ। जेकॾहिं दुनिया ऐं दौलत जो बादशाह बनाया हां दुनिया चवे हां अबू बकर दौलत जे करे दीवानो थियो आ। उमर फारूक दौलत जे करे दीवानो थियो वा। उस्मान ज़िन्नूरैन दौलत जे करे दीवानो थियो वा। अलीउल मुर्तज़ा दौलत जे करे दीवानो थियो वा। ओ इंसान मां पंहिंजे महबूब खे अहिड़ी बादशाही अता कई आ पंहिंजे महबूब खे सुहिणनि जो सरदार बनाए छॾियो। उन हबीब जे हुस्न जे मथां कायनात के कुर्बान करे छॾियो थम। को दिलबर जे जुल्फन जो कैदी बणजी वयो को मुस्तफ़ा जे गुफ्तार जो गुलाम बणजी वयो। कंहिं हबीब जे इशारे ते बच्चा जान कुर्बान करे छॾिया। ओ दोस्तो अज़ीज़ो मुझे महबूब मुस्तफ़ा जे रब जंहिंखे चाहे उन सादिया वेचारी दे वेचारी मिस्कीन दे निहार जंगण ते हबीब जा कदम लगा कयामत ताईं रब उनखे भी मान वारो बनाए छॾियो। खैर कसीर अल खैर कुल्लुहु हर शे जो खैर मुझा महबूब रब्बे जुल जलाल फरमाए तो महबूब मां खुदा तो मुस्तफ़ा खे अता कयो आहे। तो सुहिणे महबूबे सुबहानी जी करामत खैर कसीर गाला गाला अल खैर कुल्लुहु छो तो महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह महबूब मुस्तफ़ा जो नरुगी बचड़ो आ पर दीवानो भी है। संदन जे खिदमत में उन शख्स के निहार जेको जुम्मे जे नमाज ला सभिनी खां सवेर वेठो आ। इन जे लाइ त करीब थी वेहां दीदार पंहिंजे यार जो कयां। दीदार जे नियत सां वेठो आ। जुमे जो खुतबो हली रहियो आ। महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज़े लामकानी दिलबर अब्दुल कादिर जीलानी सुहिणो खुतबो ॾेई रहियो आ। बयान ला जवाब फरमाए रहियो आ। पंहिंजे नूरानी नज़र सां ग़ुलामन खे मुस्तफ़ीज़ फरमाए रहियो आ। उन जे दिल में ख़्याल आयो आ अॻीअ सिफ़ में वेठो हा हेतिरी रश लॻी पई आ हेतिरी जिस्म में
ज़रूरत हाजत जी थी आ हाणे कीअं निकिरां झंग ताईं कीअं पहुचां जंहिं ॻाल्हि जे लाइ वेठो हां बस त उहा दीदार जी घड़ी मिली आहे अञा इरादो कंदो आहे इमाम कस्तालानी खां कंहिं पुछो त महबूब मुस्तफ़ा जे लाइ तुंहिंजो छा ख़्याल आहे कंहिंखां इमाम कस्तालानी खां फरमाइनि था अन्नहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअलमु अमालहुम व अफ़आलहुम व नियातिहिम व ख़वातिरहिम ला यख़फ़ा अलैहि शैउन व फिल अर्दि वला फिस समा। इमाम कस्तलानी फरमाइन था मुझे महबूब मुस्तफ़ा जो इल्म इहो जो तुझे अमल के भी जानन था तुझे कमन के भी जानन था तुझे दिल जे इरादन के भी जानन था लेकिन ये छो मुझा दोस्त कौले इमाम कस्तलानी बयान कयम अहले इल्म वेठान पाण फरमायूं व ख़वातिरहिम छा के चइबो आहे अहिड़ी ॻाल्हि जेका दिल में भी न हुजे इरादे में भी न हुजे सोचन में भी न हुजे अचानक दिमाग ते अचे ऐं गुज़री वञे। इमाम कस्तलानी फरमाइन था मुझो महबूब मुस्तफ़ा उन नंढड़े राज के भी जानदो आहे मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो मक़ाम मुझे महबूब जे ग़ुलामन जो मक़ाम सोने महबूब सुभानी छो तो पंहिंजे टाइम खां जो हटी वियो त मुझो ज़हन चेंज थी वियो साईं न साईं बादशाह साईं जो साईं मोल साहब जो नालो साईं मौलाना मोहम्मद आलम साहब उहे भी चाय पियन था पिया मां हींअर जेको मुंहिंजी कंडीशन चेंज आहे इन करे जो मां पंहिंजो ज़हन चेंज करे वेठुसि लेकिन महबूब सुबहानी दौरान ख़िताब उन जे मथां कपड़ो छिलायो वेठो त दरबारे गौसिया में आ कपड़ो ईंदो वयो दुनिया ॾिठो त उते वेठो आहे हुन पंहिंजे पाण खे झंगल में महसूस कयो अखे छिंभ में अक्सर मुंहिंजी आदत आहे त मां क़ुरान ऐं साइंस खे गॾु खणी हलंदो हां न्यू जनरेशन खे पैगाम ॾिनो वेंदो आहे साइंस चाहे क़ुरान चाहे खुदा चाहे मुस्तफ़ा चाहे लेकिन खुदा चाहे तो इंशाअल्लाह कहीं बे दफे बहरहाल अखि छिंभ जे अंदर उन ॾिठो त झंग में जल्द में हाजत पूरी कई वुज़ू जो ख़्याल वुज़ू करण जे लाइ तस्बीह वण में टंगी वण में टंगण खां बाद में वुज़ू कई वुज़ू करे तस्बीह खणण विसरी वई दिल में ख़्याल कई हाणे साईं जे दरबार में कीअं पहुचा अञा इरादो कई ॾिसे त वरी यार जे दरबार में पहुची वियो इहो कीअं थियो कीअं थींदो आहे मुंहिंजा दोस्त पहिरीं तोखे साइंस ॿुधायां हां पोइ तोखां पुछां त साइंस आई किथां आहे जवाब मजबूर थी मुस्लमान ही मजबूर थी जवाब ॾिए त साइंस क़ुरान मां वरिती वई आहे पोइ मां तोखां पुछां त क़ुरान आयो कंहिं ते आहे क़ुरान आयो कहते आ बहरहाल मां अॻिते वरी नथो वञा मोटां थो पोइ थिए मुंहिंजा दोस्त महबूबे सुबानी जे दरबार में पहुतो वक़्त गुज़री वियो कुझु वक़्त खां बाद में हरमैन शरीफ़ैन जे लाइ काफ़िले सां निकितो आहे हज करे वापसि मोटियो आहे वापसी ते दिलि में ख़्याल कयईं बचड़नि ॾे पोइ थो वञा पहिरीं दिलबर दस्तगीर जो दर्शन करे हबीब जे ग़ुलाम हबीबन जे बचड़े अब्दुल कादिर जीलानी जे ख़िदमत में सलाम पेश करे पोइ थो वञा ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जिए जो मोटियो आ उन जंगल का किरास करण थियो आ ओ मुंहिंजा दोस्तो ॾिठई त उहा तस्बीह टंगी पई आ तस्बीह हथ में खणी करे महबूबे सुबानी जे दरबार में पहुचंदो आ पहुचण सां अञा हाल अहवाल कोन ॾींदो आ दुसणो अब्दुल कादिर जीलानी मुहियद्दीन मीर पुछंदो आ ॾे ख़बर तस्बीह सलामत मिली आ या को मणियो अॻिते पोइते थी वियो आ
खुदा पंहिंजे महबूब खां का गुझाई कान रखी, महबूब पंहिंजे ग़ुलामनि खां का गुझाई कान रखी। रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में अर्ज़ा या अल्लाह मुंहिंजो चवण सामईन जो ॿुधण क़बूल फरमाए, तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।